बाबा चाचे सावण जो भी उबतो दिमाग आहे हुन त तव्हांजी ॻाल्हियुनि जो उबतो मतलब कढियो आहे। घर वञी ज़ीनत सां विढ़ण लॻो चयईं त तूं ॻोठ में वञी मुंहिंजी गिलाऊं थी करी। अरे जेकॾहिं सिधे राह ते नथा अचनि त असांजो छा, वञी खंड जे तरह में पवनि। काज़ी ॼाणे क़याम ॼाणे भली करे न्याणीअ जी पिटू ऐं पाराता थियनि अॻिते घुमनि मेलो। इहा जेका माई धूती फापुल आहे न सॼे फसाद जी जड़ आहे ई इहा। माई खां ॻोठ जो अमन त बर्दाश्त थिए ई कोन थो। वेगी सही पर आहे त ज़ीनत जी माउ न, घटि में घटि हिन रिश्ते जो ई लिहाज़ करे वठी। बाबा मां त चवां थो त अहिड़ी औरत खे नक में नाकेली विझी मेले में पिनराइजेसि। पर वीचारो सावण फ़क़ीर आहे, मुंहुं घुर साधू ऐं कुकदाम माण्हू, माईअ जे अॻियां कुझु है ई कोन। फापुल धूतीअ जे ॻाल्हियुनि में अची वञे जल्दी। मूंखे त इन ॻाल्हि जो अफ़सोस आहे त चाची अव्हां जी ॻाल्हि जो बि मान कोन्हे रखियो। ज़ीनत मुंहिंजी भेण बराबरि आहे, तॾहिं मूं अव्हां खे चयो न त मां चाचे खे कॾहिं चवराया ई कोन। मूंखे ख़बर आहे बाबा, चङी तरह ख़बर आहे, ज़माने जो माण्हू आहियां। हर को माण्हू पंहिंजे घर जे चौधीवारीअ में सुल्तान हूंदो आहे, सुल्तान। वालेकुम सलाम। वे बाबा वे हाल हाल। बाबा जुल्म थी वियो, सोठे के सिर हणी मथे में रतो रत करे छॾी अथऊं। रतो रत करे छॾियो? छो बाबा? पर इहो जेको सोठो आहे त पाण जे ॾहे सर सराईंदो आहे। चवनि था सोढो पुठीरो वेठो हुयो, गामू पोइ अची उनखे मथे में पक्की सुराई आहे। पोइ त मथो फाटी पियो हूंदसि, अस्पताल खणी विया हूंदसि न? हाओ मासा त सोढो ऐं ॻोठ वारा सभु शहर विया आहिनि। पर बाबा इहा त ख़बर चार पई त गामूअ धक्को हयसि छो? गामू आहे माई फापुल जो अधु चरियो पुट। इन्ही त माउ जे भड़काइण ते इहो कमु कयो हूंदो, पर हाणे सोढो हिन जे लाइ धरती ट्रामो करे छॾींदो। लाहे पाण ॼाणनि बाबा, इहो रस्तो, इहा गो, इहो मेलो। अरे हल मार्च करे भी नेठ मोकलेस न, तू जद साम कढंदस, सब्र कर तू। माई फापुल गरम खीर में हेड्र मिलाए रख। एजो तुंहिंजो पुट मार खाए मोटियो। अरे हल हाणे ॻाल्हाए थी, मुंहिंजो पुट को मेण जो गुॾो कोन्हे जो यकदम मारींद सां पिघलजी वेंदो हलियो। अरे ॾिस जाए किथे इहो सोढो न पूरो थियो पियो हुजे, उन जो ख़ैर घुर। सदाई मार खाई त मोटंदो आहे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।